पहिरियां बारो अॼु पाण वणनि जी शाखनि वारे तरीक़े सां मुफ़्रद जुज़ा लहण सिखंदासीं। हाणे ख़बर जुज़ा छा आहे? जुज़ा छा आहिनि? जुज़ा उहो अदद हूंदो आहे जेको कंहिं अंग खे पूरो वंडे। ठीकु आहे। हाणे मुफ़्रद अदद छा आहिनि? मुफ़्रद अदद मिसाल ॻाल्हि मुल्की मुफ़्रद अदद 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41। मुफ़्रद अदद उहे आहिनि उहो अंग जेको पंहिंजे पाण खे पूरो वंडे, भई पाछी हिन जो ॿुड़ी बचे, हुन खां अलावा हिनखे ॿियो को खोड़ो न लॻे, हुनखे छा चइबो आहे? मुफ़्रद अदद चइबो आहे। मिसाल ॻाल्हि पाण मुफ़्रद अदद जी मदद सां 144 जा जुज़ा लहंदासीं, उहे बि वण जी शाखुनि वारे तरीक़े सां। हाणे जुज़ा लहण खां पहिरीं ॾिसो त 144 जेको आहे उहो छा आहे? बदी अदद आहे या इकी अदद आहे? कहिड़ो अदद आहे? बदी अदद आहे। बदी अदद आहे त हिनखे ॿिनि जो खोड़ो लॻंदो 72 दफ़ा। ठीकु आहे। 17, 14, 2, 4। हाणे जेको मुफ़्रद अदद हिन में हुजे हुनखे छा कंदासीं? पाण सिर्फ़ु दाइरो हणी ईंदासीं। 36 72 खे खोड़ो हणंदासीं। 72 खे कहिड़ो खोड़ो लॻंदो? ॿिनि जो खोड़ो लॻंदो घणा दफ़ा? 36 दफ़ा 72 खे। मिसाल ॻाल्हि 72 खे पाण वंड करियूं ॿिनि सां, 72 खे पाण वंड करियूं ॿिनि सां त कहिड़ो जवाबु ईंदो? 18। हाँ 18 जेको आहे उहो कहिड़ो अदद आहे? बदी अदद आहे या इकी अदद आहे? कहिड़ो अदद आहे? तो कहिड़ो खोड़ो लॻंदुसि? बिके जो खोड़ो, ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा लॻंदो? 9 दफ़ा। ठीकु आहे। हाणे 9 कहिड़ो अदद आहे? इकी आहे बदी आहे? इकी अदद उहे हूंदा आहिनि जंहिंजे इके में 1, 3, 5, 7, 9 हूंदा आहिनि, उहे छा हूंदा आहिनि? इकी अदद। या इकी अदद उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजो ॿिनि जो खोड़ो पूरो न लॻे। 9 खे कहिड़ो खोड़ो लॻे थो? 3 जो खोड़ो घणा दफ़ा? 3 दफ़ा। ठीकु आहे। हाणे जेके बि मुफ़्रद अदद आहिनि उनखे पाण मथे ॾिसो मुफ़्रद अदद कहिड़ा आहिनि। उन मुफ़्रद अदद जी मदद सां पाण मुफ़्रद अदद खे पाण छा कंदासीं? दाइरे जो निशान हणंदासीं। हाणे जे मुफ़्रद अदद आहिनि उनखे पाण नंढ वॾाई तरतीब में लिखंदासीं। हे 4 दफ़ा लिखियासीं 2, 2, 2, 2। हाणे बाक़ी ॿ कहिड़ा अदद बता? 3 ॿियो 3। दोबारा ज़रब करियूं। 2 ज़रबिया 2 घणो थियो? 4 ॾूं 8 ॾूं 3 48 खे 3 सां ज़रब कंदासीं 144। ठीकु आहे। हाणे वरी 144 जे पाण जुज़ा लहंदासीं, उहे छाजी? चार्ट जी मदद सां। चार्ट में पाण ॾिसूं 144 खे कहिड़ो खोड़ो लॻे थो? 12 जो खोड़ो घणा दफ़ा? 12 दफ़ा। ईअं मिच करे 144 ते अचो मथे वञो त 12 जो खोड़ो घणा दफ़ा लॻे थो? 12 दफ़ा। 144 जा जुज़ा पाण छाजी मदद सां लहंदासीं? चार्ट जी मदद सां लहंदासीं। चार्ट में ॾिसो 12 जो खोड़ो 12 दफ़ा हिनखे लॻे थो। 12 ज़रबे 12 घणो थियो? 144। हाणे 144 खे 12 जो खोड़ो लॻो 12 दफ़ा। हाणे वरी 12 जा जुज़ा वधीक लहंदासीं। चार्ट में ॾिसो त 12 खे कहिड़ो खोड़ो लॻे थो? 12 खे खोड़ो लॻे थो 4 चाटी 12 बिछक 12
ठीक है। मुख़्तलिफ़ खोड़ा लगन था पर पाण वो को बि खोड़ो खणूं था। मिसाल ॻाल्हि पाण लिखूं था हिन ते 4 ऐं 3 4 × 12। हाणे 4 जेको आहे उहो मुरकब अदद आहे, मुफ़रद कोन्हे। हाणे हिनखे वधीक हिन जेके चइनि खे खोड़ो लॻे थो ॿिन्ही जो खोड़ो 2 दफ़ा, ठीकु आहे। हाणे जेके मुफ़रद अदद हुजे न उनखे पाण छा कंदासीं, दाइरे जो निशान ॾींदासीं। ॿारनि खे चइनि जो खोड़ो लॻे थो घणा दफ़ा, 3 दफ़ा, ठीकु आहे। 3 मुफ़रद अदद आहे, तंहिं करे पाण हिनखे हितां ई दाइरो था ॾेई छॾियूं। हाणे चइनि खे खोड़ो लॻे थो ॿिन्ही जो खोड़ो 2 दफ़ा। हाणे 2 ऐं 2 ॿई छा आहिनि, मुफ़रद अदद आहिनि, उन करे पाण छा कंदासीं, हिननि खे दाइरो ॾींदासीं। हाणे साॻियो नमूने सां 12 हिन पासे बि आहे त ॿारनि खे चइनि जो खोड़ो घणा दफ़ा लॻो, 12 दफ़ा। चइनि जो खोड़ो लॻो हुनखे 3 दफ़ा। 3 छा आहे, मुफ़रद अदद। हाणे 4 खे ॿिन्ही जो खोड़ो लॻे थो 2 दफ़ा, ॿई मुफ़रद अदद आहिनि। ठीक है। हाणे वरी नंढ वॾाई तरतीब में हिनखे लिखंदासीं पाण 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3। दोबारा हिनखे ज़रब कंदासीं साॻियो पहिरीं तरीक़े सां। ॿिॾूं 4 4 ॾूं 8 ॾूं 2 48 48 148